अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभी मुसलमान भाइरनि सभिनी संगत के अस्सलाम वालेकुम। ये नंढड़ी न्याणी आहे असांजे ॻोठ मुंहिंजे पाड़ेसिरी दोस्त आहे मुंहिंजो ॻोठ अब्दुल मजीद दादाणी, अब्दुल मजीद लिगारी दादाणी जे ॻोठ में असांजो पाड़ेसिरी दोस्त आहे असांजो। हीअ नंढड़ी मां फेसबुक ते नेट ते मां ॾिठी त हीअ मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुआ, मूंखे बि उतां ई ख़बर पई। पोइ मां अॼु आयो आहियां असांजे भाउ वटि। मां चयो असां खां जेका थी सघे पंहिंजे तरफ़ूं ऐं तव्हां सभु जेके ॾिसण वारा आहियो उन्हनि जे तरफ़ूं जेका थी सघे हिन जी मदद करायूं। हीअ मूज़ी मर्ज़ चवनि था कैंसर आहे, अहिड़े हिसाब सां हीअ इलाज जे लाइ वेंदो आहे हैदराबाद। उते नंढड़ी दाख़िल थियल आहे, डोज़ लॻंदा आहिनि, 2 ॾींहं 3 ॾींहं उते दाख़िल हूंदी आहे, डोज़ लॻंदा आहिनि उते। वरी अचण वञण जो ख़र्चु 25 खां 30 हज़ार माना हिन जो ख़र्चु थिए थो, जेके 3 ॾींहं उते वञी दाख़िल थिए थो। 25 खां 30 हज़ार ख़र्चु आहे। ग़रीब मिसकिन माण्हू मुंहिंजे पाड़ेसिरी आहे, मूंखे हिन जे ज़ाती हाल जी मूंखे ख़बर आहे, तॾहिं मां पाण आयो हुअसि हिन वटि ऐं नंढड़ी जी पुछा बि कयोमांसि। ऐं वधीक हिन खां पुछूं था त घणो टाइम थियो आहे नंढड़ी खे इन मर्ज़ में। ऐं जेके दोस्त असांजा मदद करे सघनि हिन जो नंबर बि तव्हांजे लाइ अॻियां रखंदसि, ईज़ी पैसा अकाउंट में मदद कनिसि, जीअं किराए भाड़े में ख़र्च में हिन जी मदद थी सघे ऐं न्याणी जी भलाई थी सघे। चवंदा आहिनि त 10 दुनिया ऐं 70 आख़िरत। असांजे फुड़ी फुड़ी तलाह में अगरि हिन मासूम न्याणी जी ज़िंदगी संवरी वञे त पोइ इन खां वधीक अञा को ॿियो अजुर न आहे। ऐं उनजे करे वधीक अधे खां पुछा कंदासीं त टाइम घणो थियो आहे ऐं घणे टाइम खां वठी इहा तकलीफ़ नंढड़ी खे आहे ऐं कहिड़ी अस्पताल में उते दाख़िला थियल आहे, वधीक इन खां पुछूं था। हाँ को 5-6 महीने तकरीबन थी गए, 5-6 महीने थियण जी समझे। ये हलदे खड़ो हे निमर आहे अस्पताल जो माना उते ही दाख़िल है, पर उन्हें वेंदो 8 ॾींहं कॾहिं वला छोड़ंदो कॾहिं कीअं रात जी भी खोट है समझी। रात दा कहिड़ा ग्रुप? रात दा उनखे ए नेगेटिव। ए नेगेटिव? हाँ ए नेगेटिव। उन दी भी ज़रूरत पवंदी हो सवे ना हर हफ्ते? हाँ पवंदी पे ना, तकरीबन 8वीं थैली में कल चढ़ाया। हाँ समझी, वल भी उनखे चढ़ावी सही, इहा भी ज़रूरत है। असां गरीब माण्हू जितनी थी सके मदद करावन, असां नलुआ उन्हनि महिरबानी वॾी थी सी समझी। असां हलदे खड़ो गरीबों भला जेको इलाज थी सदा असां करंदे खड़ो ताईं, पर मदद की ज़रूरत है जेको करवे थी महिरबानी। ए नेगेटिव ग्रुप अगर रात दा केर देवे तो पीछे जोहिज देवे या उते हैदराबाद? जोही देवना पो। जोहिज? हाँ जोही देवना पो। जैसे फोन कर सी असां वो वेसू आप सही। हुणे जेको तुसां कहिड़ी तारीख़ ते वेसो वाला हैदराबाद? अरबे ते वेसा मां हुणे। अरबे ते? हाँ थी सदा जेकर रात जी ज़रूरत अंगारे ताणी थी सदा पोइ अंगारे ते चढ़ावणी पोइ मेकू। हाँ हाँ अरबे ते मां वल वेसा ला खैर ए अंगारे ते जोहिज रात चढ़ वेसो न? हाँ चढ़ वेसा इंशाअल्लाह ताला, मां उम्मीद है चढ़ वेसा जे थी सके महिरबानी केर करे या भलाई करे तंजा भला। सही। हाँ सभिनी दोस्तनि खे असां चऊं था त वधि मां वधि हिन वीडियो खे शेयर करनि त जीअं को नेक इंसान को ॾिसे ऐं ॿुधे त हिन जी मदद करे, जेको किराए ख़र्च में हिन जी मदद थी सघे। असां सभिनी दोस्तनि खे अपील कयूं था त वधि मां वधि हिन जी मदद कयो। अस्सलाम वालेकुम।